एसपी ज़रअली तुझो दोस्त था, का ख़बर चार लदी थीस किथे आ केड़े हाल में आ? हाँ, डॉक्टर कल वेंटिलेटर ते लाथो अथसि ऐं चवंदा त अॼु शाम ताईं होश अची वेंदुसि। जेकॾहिं हू रिकवर करे वियो ऐं वापसि मोटी आयो पोइ त मुंहिंजे ख़्याल में खान बहादुर जो ख़ैरु कोन्हे को। चवंदा आहिनि त ज़ख़्मी नांग ॾाढो ख़तरनाक हूंदो आहे। हाँ, जेकॾहिं ज़रअली वापसि अची वियो त हुन में तव्हांखे बि सेफ रहणु घुरिजे। तूं चवणु छा थो चाहीं? मूंसां एसपी ज़रअली जी कहिड़ी दुश्मनी थी सघे थी? एक्सीडेंट में तव्हांजो हथु हुनजे पीउ ऐं संदसि मंगेती खे अगवा करे खान बहादुर जे हवाले करण ताईं ऐं हुनजे ज़ाल खे क़तल कराइण ताईं तव्हां छा न कयो? पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजा हथ साफ़ आहिनि, पर जेकॾहिं तुंहिंजे नज़र में हिननि सभिनी शयुनि में मुंहिंजो हथु आहे बि त एसपी ज़रअली खे कीअं ख़बर पवंदी? छा तूं हुनखे रिपोर्ट कंदे? मूंखे रिपोर्ट करणी हुजे हा त मां तव्हां सां गॾु छो हिते वेठो हुजां हा? तव्हां शायदि ग़लतफ़हमी जो शिकार आहियो त मां ख़ौफ़ में तव्हां सां पेचप कयो आहे। माफ़ कजो सरदार साईं, जेकॾहिं तव्हां इहो सम्झी वेठा आहियो त प्लीज़ माय रिक्वेस्ट इन ग़लतफ़हमी मां निकिरी वञो। वॾो को बद अख़लाक़ आहे, चमस पंहिंजो रवैयो दुरुस्त कर। ॾिसो बिचार खान, मां दोस्ती में बराबरी जी बुनियाद ते तव्हां सां गॾु हली सघां थो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿियनि माण्हुनि वारी उमेद मूं मां रखो था न त पोइ आई एम सॉरी। तरस यार शम्स, तरस। हिकु त तूं कावड़ जी मिंट में पहुतो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।